बिस्मिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। रब्बि ज़िदनी इल्मा, मुंहिंजा रब मूंखे वधाए इल्म में। आमीन। कहिड़ो इल्मु खपे? इल्म नाफ़िअन, उहो इल्मु जंहिं मां असांखे को फ़ाइदो थिए। फ़ाइदो उहो थींदो माना जेको सिखूं उन ते कोशिशि कयूं अमल करण जी, इंशा अल्लाह ताला। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी अहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अॼु इंशा अल्लाह ताला सिखो जीअं नईम साहब चयो त सूरतुल हुमज़ा, इहा आहे 104 नंबर आयतूं। हिन में कुल 9 आहिनि। इन में ख़ासि ॻाल्हि जेका अचे थी पई उहा अचे थी पई छाजे लाइ? गिला, ग़ीबत, चुगली ऐं माल जमा करे रखणु, उन्हनि जे बारे में आयो आहे। थोरो हिकिड़ो लफ़्ज़ थी तौरु माना अॻिते आयत खे त ज़रूरु सिखबो, पर मफ़हूम खे बि जेकॾहिं थोरो ज़हन में रखबो न त अॻिते आयतुनि जा मतिलब आसानी सां सम्झ में ईंदा। ॻाल्हि इहा आहे त गिला, ग़ीबत, चुगली इहो असां आम पाण खे ख़बर आहे त मुंहुं बि ख़राबु आहे, हर मुआशिरे में ख़राबु हूंदी आहे। उन खां पोइ माल हे जमा करण जी ॻाल्हि आहे। थोरो माण्हू गौर करे, न त ईअं न आहे त माल दौलत ॾिठी अथव त ख़राबु आहे, दौलत कमाइणी न आहे, उहा ख़राबु आहे, गुनाह आहे। इहो नतीजो न आहे कढणो। क़ुर पाक जा लफ़्ज़ ॾिसणा आहिनि। माल जमा करे रखण जूं ख़राबियूं, इहे ॾिसो कीअं आयत में आयल आहिनि। पोइ इंशा अल्लाह ताला तजवीज़ जो पाठ थींदो। नून साकिन जा क़ाइदा कुल घणा आहिनि? 4। उन में असां अॼु 3 सिखंदासीं त इदग़ाम, इक़लाब, इख़्फ़ा, बल्कि अञा मथां 2 थियनि। त पोइ दफ़े असां मिसाल ॿुधाया हुआसीं, सेशन करे आया हुआसीं। अॼु वरी इंशा अल्लाह ताला खे ॿीहर रिपीट कबो त किथे किथे इहे क़ाइदा इस्तेमालु थिया आहिनि। हीअ असां सूरत कहिड़ी पढ़ंदासीं? अल हुमज़ा, 104 नंबर आहे। उन खां पोइ हीअ आहिनि, पर इन खां पहिरीं इहो आहे त असां चयोसीं त 100 नंबर सूरत यादि कजे। अल आदियात आहे, जंहिंमें घोड़नि जो ज़िक्र आयो न, उहा आहे 100 नंबर। उन खां पोइ अल कारियत, तकासुर, अल असर पढ़ी आयासीं। इहे असां अल हुमज़ा अचूं था 104। हाणे हिन चैन लिखण जो, वरी हिन 4 लिखण जो, उन खां अॻिते हलूं टैंक खे खाली करे भरी। सॉरी, अल कौसर ईंदी, काफ़रून, अनसरुल्लाह, इहे आहिनि 4 ॿियूं सूरतूं। हाणे ही 4 जी इन करे टुकड़े में लिखियो पियो आहे त असांखे सीक्वेंस यादि थिए। 4 सुनत आईंदा काव्य पढ़ूं। अॼु खां पोइ कोशिशि कयूं त हिन खे पढ़ूं, चैन खे। नंढी नंढी पढ़ंदा त आहियूं न, त ख़बर पए त 100, 101, 102, 103 असर ताईं थी। ही थोरो हिनखे प्रैक्टिस कंदा अचूं, हिकिड़ो ॾींहुं, ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं, चोथों ॾींहुं पको थी वञे त इहो सीक्वेंस हुनजो ईअं आहे। उन खां पोइ वरी हिन सीक्वेंस खे खणूं, हिन सीक्वेंस खे खणूं, ऐं ॿियो ईअं अहिड़े नमूने सां सीक्वेंस में पढ़ंदा अचूं, यादि थियनि इहे नंबरनि जे हिसाब सां। भले नंबर यादि न बि थियनि, पर ईअं हुजे त ख़बर पए त अल आदियात खां पोइ अल कारिया, छो अल आदियात जो नंबर यादि हुजे 100, पोइ अल कारिया, तकासुर, अल असर, इहे पाण सीक्वेंस में पढ़ूं। उन खां पोइ इख़लास, वरी अल फलक ऐं अन्नास त असां पढ़ंदा ई आहियूं। हिकिड़ी ॿी ॻाल्हि अहम, 3 सिपारे जी पहिरीं सूरत अन नब ए, हिनखे बि क्लियर कट अन नून गुनू थींदो। अन ॾिसो न हिते अन, इहो छा आहे? नून ते शद आहे, हीउ शद वारो कानून आहे। नून ते शद वारो कानून आहे, सुकून वारो कानून आहे, त थींदो अन नब ए। ठीकु आहे, इहा हिकिड़ी सूरत आहे जेका हुनजी 3 सिपारे जी पहिरीं सूरत। इहा आहे 104 सूरतुल हमज़। बाक़ाइदा असां खोड़ दफ़ा पढ़ंदा आहियूं, पर अॼु हिनखे माना सां इंशाअल्लाह सम्झंदासीं। सही तलात थी वञे जेकॾहिं इंशाअल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम।
بسم الله الرحمن الرحيم ويل لكل همزة لمزة ويل لكل همزة لمزة الذي جمع مالا وعدده يحسب أن ماله أخلده كلا لينبذن في الحطمة وما أدراك ما الحطمة نار الله الموقدة التي تطلع على الأفئدة إنها عليهم مؤصدة في عمد ممددة صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم बेशक अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जज़ाकल्लाह फी दुनिया वल आखिरत माशाअल्लाह ॾाढी लुत्फ़ थो अचे असीं तिलावत ॿुधण में ऐं साईं माशाअल्लाह ॾिसो पूरनि तजवीद जे कानूननि ते अमल करे थो पियो पढ़े इन करे तिलावत जो हिकिड़ो लुत्फ़ ई पंहिंजो आहे हाणे हिन में असां कुझु सम्झंदासीं हिकिड़ी शइ जेका हिन में अॻिते लिखी कोन्हे का पर थोरो हिते ही जेके हेठा अखर आहिनि न इनखे प्लीज़ नोट कजे ही हेडर में लिखियल आहे ही बि लिखियल आहे ऐं ही बि लिखियल आहे ही टे इन्हनि में कॉमन कहिड़ी ॻाल्हि आहे ही अखर छो ईअं आहिनि हिन हेडर में ॿिया कुझु बि न ॾिसूं फ़क़ति ही टे इन्हनि में कहिड़ी ॻाल्हि कॉमन आहे तव्हां ॾिसंदव त हिन ते नून ते शद आहे हिन ॾिसो नून ते शद आहे जॾहिं नून ते शद त माना इहो नून ते शद वारो कानून थींदो छा पढ़बो अन्न गुनो आवाज़ थींदो न कमा अन्न रन इन इहा शइ ते कमन आहे इहा थी वई उन खां पोइ अॻिते हलूं था पिया बाक़ी पंहिंजे आयतुनि ते हाणे इंशा अल्लाह ताला पहिरियों कयूं था तर्जुमो छा आहे वेल आहे हर गिला कंदड़ ऐब ॻोल्हींदड़ लाइ वेलुल्ली कुल्ले हाणे वेल लफ़्ज़ सिंधी में आहे न इहो क़ुरान पाक छा थो चए वेलुल्ली कुल्ले हुमज़तिल लुमज़ा वेल आहे कंहिंजे लाइ हर गिला कंदड़ ऐब ॻोल्हींदड़ लाइ ॿिए जा ऐब ॻोल्हे माण्हू उन्हनि लाइ वेल आहे उहे केरु आहिनि जिन माल गॾु कयो ऐं उहो ॻणे ॻणे रखियऊं न जंहिं मां ग़लती करे वियुसि जंहिं माल गॾु कयो ऐं उहो ॻणे ॻणे रखियाई हाणे फ़र्क़ु सम्झो वेल आहे हर गिला कंदड़ ऐब ॻोल्हींदड़ लाइ हिकिड़े माण्हू जी ॻाल्हि थी थिए उन हर माण्हू लाइ जंहिं माल गॾु कयो ऐं उहो ॻणे ॻणे रखियाई भाईंदो आहे त संदसि माल सदाईं रहंदो हरगिज़ न ज़रूरु हुतम में उछलाइबुसि ऐं छा सम्झो तो त हुतम छा आहे बमा अदुरा कमल हुतम अल्लाह जी ॿारियल बाहि आहे उहा जेका दिलनि ते पुॼंदी बेशक उहा मथनि दर बंदि कयल आहे जंहिं हालत में कीअं हूंदा उहे ड्रिघनि थंभनि में ॿधल हूंदा हाणे इहो त थियो तर्जुमो हिनखे हिकु हिकु आयत खे सम्झण जी कोशिशि कबी तक़रीबन सम्झ में त ॻाल्हि हूअं बि अची वञे थी पई पर कुझु ॻाल्हियूं हिन में आहिनि जिन खे सम्झण जी ज़रूरत आहे कहिड़ियूं पहिरीं आयत खे खणूं था पिया वेलुल कुल्ले जेको ॻाढ़े में लिखियल आहे न आयत पूरी कहिड़ी आहे वेलुल कुल्ले हुमज़तिल लुमज़ पहिरियों वेलुल कुल खे ॾिसंदासीं पोइ हुमज़तिल लुमज़ खे हाणे ही छा लिखियल आहे वेलुन ही इस्म आहे वेल में कंहिं शइ जो नालो आहे न कंहिं शइ जो नालो छा हूंदो आहे त जॾहिं इस्म कोई बि आम हालत में लिखबो आहे त उन ते छा ईंदी आहे ॿ पेश ईंदा आहिनि हीअ हिनखे छा चवंदा आहियूं ॿ पेश ऐं इनखे चइबो आहे सिधो सुप्तो पेश उबतो पेश या ॿ पेश चऊं ऐं हिनखे ॿियो अरबी में छा चइबो सिध हिकु पेश खे चइबो आहे दम ॿिनि दम थी वई न ॿ दम ॿ पेश थिया छा चइबो अरबी में दम तैन इहो छा थियो दम तैन माना आम इस्म जॾहिं लिखबो आहे त उनखे ही दम तैन आख़िर में हूंदो आहे आख़िरी अखर ते शुरू जी ॻाल्हि नथा कयूं ऐं आख़िरी अखर ते जेका हरकत हूंदी आहे उनखे चइबो छा आहे चाहे पेश हुजे ज़बर हुजे या फतह हुजे कसरा हुजे हीअ तनवीन हुजे पर इहे छा आहिनि
ये हरकतूं आहिनि ऐं आख़िरी अखर ते जेका हरकत हूंदी हाणे हीअ बि त हरकत आहे न वाव खे बि हरकत आहे हीअ बि हरकतूं आहिनि हीअ तमामु अहम ॻाल्हि आहे सम्झिजो इस्म जे लाइ तमामु अहम ॻाल्हि आहे इहा उन हिन हरकतुनि जो पंहिंजो नालो आहे तन्वीन पर हिन आख़िरी अखर ते जेका हरकत ईंदी उनखे छा चइबो एराब एराब चवंदा असां एराब लॻाया हिजाज बिन यूसुफ आहे कंहिं बि एराब न उन हरकतूं पूरियूं लॻायूं ही छा आहे एराब चइबो आहे हिन आख़िरी हिनखे न चइबो हिनखे चइबो ऐं हिन में ॾिसो लिकुल आहे न ही लाम ते जेका कसरा हीअ एराब आहे हिन जो हिन जो लफ़्ज़ में एराब छा आहे उहो हीअ तन्वीन हिन लफ़्ज़ में एराब कहिड़ो आहे हीअ तन्वीन आख़िरी अखर ते इन जी वॾी अहमियत आहे इहे हरकतूं चेंज थींदियूं माना बदिलबी जीअं मां सदाईं मिसाल ॾींदो आहियां ॿार हिकिड़ो ॿार हुन ते पेश आहे सिंधी में लिखंदा आहियूं न ॿार पेश बजाए थोरो ज़बर ॾींदीसीं मथां ॿार थी विया जमो थी वियो अहिड़े नमूने सां आख़िरी अखर जी अहमियत आहे त ही तमामु अहम ॻाल्हि अगेन इहा आहे त जेको आम इस्म लिखिबो आम तरह सां अलॻि लिखियलु हूंदो माना के लफ़्ज़ में गॾियल न आहे ही त ही छा थींदो वैलुन माना छा आहे हिनजी तबाही ख़राबी बर्बादी बल्कि सिधो सो ईअं चइजे वेल आहे छो जो वेल इहो हाणे सिंधी लफ़्ज़ थी वियो आहे अंग्रेज़ी में चइबो वो ठीकु ॿियो आहे छा आहे लफ़्ज़ हिते लिकुल केॾो सवलो आहे ले प्लस कुल ले माना लाइ कुल माना सभिनी लाइ यानी अञा ईअं चइजे बहितर लफ़्ज़ थींदो हर माण्हू लाइ ख़राबी आहे कहिड़ी माना वेल आहे सभिनी लाइ कहिड़ो हुमज़ तिलुमज़ उहो छा आहे उहो आहे हुमज़ लुमज़ इहे पाण में मिलंदड़ जुलंदड़ लफ़्ज़ आहिनि माना जे लिहाज़ सां बि पर इन्हनि मां थोरो फ़र्क़ु कंदासीं कहिड़ो उहो इहो त हिकिड़ो हूंदो आहे को मुंहं साम्हूं कंहिंसां ॻाल्हाइणु ॿियो हूंदो आहे कंहिंजे पर पुठि ॻाल्हाइणु हाणे ॿई छा आहिनि पर इहे ज़बान जूं ख़राबियूं आहिनि ऐं असांखे सभ खां वधीक मां सम्झां थो जंहिं शइ ते कंट्रोल कोन्हे उहा ज़ुबान असांजी ज़बान असांजी कंट्रोल में न आहे ॿिए खे छा चइजे वल्लाही जॾहिं माण्हू क़ुर ही त सिखूं था ऐं सेखारियूं था न पर सिखण जे बावजूदि सेखारण जे बावजूदि कोशिशि करण जे बावजूदि पाण ते कंट्रोल नथो थिए ऐं रोज़ जी इहा ॻाल्हि आहे मां सोचींदो अॼु हीअं न कंदुसि अॼु घटि ॻाल्हाईंदुसि अॼु हिते वेंदुसि हीअं कंदुसि इहा ज़बान कंट्रोल में कोन थी अचे अलाह असांखे दुआ असांखे हिदायत नसीब कर इहा असां ज़बान असांखे अंग्रेज़ी में केतिरा मुहावरा आहिनि स्पीच इज़ गोल्ड साइलेंट न जेको आहे स्पीच इज़ सिल्वर आहे कुझु चवंदा आहिनि त साइलेंस इज़ गोल्ड माला अंग्रेज़नि वटि बि इहो आहे ॿियनि वटि इहो आहे ॿियनि सोसाइटीज़ में बि आहे घटि ॻाल्हायो घटि गुनाह त परे जी ॻाल्हि आहे घटि ग़लती घटि ॻाल्हायो घटि ग़लती थींदी घणो ॻाल्हाईंदव घणियूं ग़लतियूं थींदियूं असांखे शौक़ु आहे ॻाल्हाइण जो घणो ॻाल्हाइण जो वेल आहे उन्हनि सभिनी लाइ हर माण्हू लाइ कंहिंजे लाइ जेको पर पुठ कंहिंजी गिला करे पर पुठ कंहिंजी हिबत करे गिला करे या मुंहं साम्हूं कंहिंजी इंसल्ट करे कंहिं लाइ घटि वधि ॻाल्हाए कंहिंजी टोंक करे कंहिंजी चिब कढे असां खोड़ माण्हू खे चवंदा आहियूं टेंडो आहे कनु हीअं अथसि नकु हीअं अथसि ॾिस चिब फासी पई अथसि वात हेॾे अथसि अखि ॾिसेसि थो कीअं अथसि पाण खे ॾिठो अथई ॻाल्हाए थो अखि ॾिठी थी पंहिंजी कीअं इहे सभु असां में मौजूदु आहिनि ॻाल्हियूं ऐं असां लाइ इहो फन आहे ॿिए ते टोंक करणु वेही कचहरी में ॿिए ते टोंक करणु टोंक सां ॻाल्हाइणु इहो फन आहे कंहिं बि हिकिड़े खे टारगेट करणु इहो फन आहे यार दोस्त वेठा एंजॉय कयोसीं पाण ॾाढो बहितरीनु वाई लाइक दैट ईअं छो कयूं असां कंहिं ते तनक़ीद छो फन हुजे अलाह साईं असांखे हिदायत करे इहा सिखो इल्मन नाफ़ियन तॾहिं ई त थींदो जॾहिं असां इन शइ ते ख़्यालु कयूं त अलाह पाक छा थो चए वेलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़
वेल आहे उन लाइ नुक़सान आहे, तबाही आहे, बर्बादी आहे। इहो टाइम जेको ईअं कंहिं ॿिए सां कंहिंजी ख़राबी लाइ या कंहिंजी ॻेब था ॻोल्हनि, कंहिंजो गिलाऊं था कनि, कंहिंजी हिबत था कनि, उहो उन्हनि खे फ़ाइदो न ॾींदो। पोइ नुक़सानु कहिड़ो आहे, अॻिते अलाह पाक ॿुधाए थो। ऐं इहा ख़राबी काॾे वठी थी वञे या काथूं जनम थी वठे, ॿई ॻाल्हियूं जीअं चइजे, ठीकु आहे न। इहा छा आहे, वॾाई करणु, तनु ॾियणु, गिला ग़ीबत, वीचारा कढणु, ग़लति अफ़वाह फैलाइणु, ठठोली करणु, इहे सभु इन शइ में अची विया। पोइ इहा काॾे वठी वेंदी, इन जो नतीजो छा निकिरंदो, उहा अॻिते आयत में ईंदो। पर काफ़िर हूंदा जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते ठठोलियूं कंदा हुया, ऐं साहबनि सॻोरनि ते बि, तॾहिं इहो चए थो पियो, तफ़सीरनि में चए थो त मके जा काफ़िर जेके पर पुट नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं ॿियनि असाबनि सॻोरनि जे ख़िलाफ़ पर पुट ॻाल्हाईंदा हुया, उन्हनि में ख़ासि 2-3 नाला आयल आहिनि, जेके अख़नस बिन शुरैक, उमैया बिन खल्फ, वलीद बिन मुग़ीरा। इहे वॾा रईस हुया, पैसे जी परवाह न हूंदी, ऐं पाण खे अलाए छा सम्झंदा हुया, जेके पाण अॼुकल्ह बि माण्हू जेके पैसो जिन वटि आहे उहे कंहिं ॿिए माण्हू खे लेखे में नथा आणनि। भले निमाज़ूं, रोज़ा, हज, हर 3 साल हज हूंदो, ॻाल्हि इहा आहे त उन ज़बान सां जेका ॻाल्हि थिए थी पई उनजो अहसासु कोन्हे। लसे सां त राम फरमाए, हिकिड़ी ॿी आयत आयल आहे सूरह अल हुजरात में, जेको 49 नंबर सूरत आहे, हुन में 12 नंबर आयत आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जेका असां में तमामु घणी आहे ऐं असां हुनखे महसूसु कोन कंदा आहियूं, गिला ग़ीबत खां अलावा, उहो आहे बदगुमानी। जेकॾहिं कंहिंजी हिते घटि हुजे खणी, पर असांजे मुआशरे पाकिस्तान सिंध में तमामु घणी आहे, हिते बि आहे, बल्कि असांजी सोसाइटी में बदगुमानी। जेकॾहिं कंहिं ॻाल्हाई का ॻाल्हि, उन मां पंहिंजो मतिलबु कढिबो, हिन जो मतिलबु इहो त न हुयो, त हीअं पोइ चवे, ईअं मतिलबु कढण जी ज़रूरत कहिड़ी आहे? ऐं इन मतिलबत सां माण्हुनि में फ़साद पैदा थिया आहिनि, ऐं माण्हुनि जा फ़साद असांजे अखियुनि अॻियो आहिनि। इन में तमामु असां हर कंहिं माण्हू ॾिठा हूंदा त बदगुमानी ते छड़ो ॻाल्हि वधी वेंदी। अलाह पाक छा थो चए हिन में सूरह अल हुजरात में 49 नंबर सूरत आहे, जंहिंमें 12 नंबर आयत आहे, अल हुजरात सूरत जंहिंमें 12 नंबर आयत आहे, या अय्युहल्लज़ीन आमनु इज्तनिबू कसीरम मिनज़्ज़न्न, ऐं ईमान वारो बच्चो घणे गुमान खां, घणे गुमान खां, बेशक के गुमान गुनाह आहिनि, ऐं न की जासूसी कयो, ऐं न को अवां मां हिक ॿिए जी गिला करे। ऐं अलाह पाक छा थो चए, भला अवां मां को अहिड़ो आहे जेको पंहिंजे मोए भाउ जो गोश्त खाइणु पसंदि कंदो? छा जंहिं खां तव्हां नफ़रत कंदा आहियो पोइ उहो तव्हां खाओ था? उहो छा आहे? उहो ॿिए जी गिला आहे, ऐं ॿियो गुमान करणु आहे ग़लति कंहिंमें, हिन जे हीअं कयो हूंदो, हुन हूअं कयो हूंदो। क़ुर पाक ने मिसाल कहिड़ो थो ॾे, मुर्दा भाउ जो गोश्त खाइणु, जेका गिला आहे। ऐं पोइ अलाह खां डिॼो, बेशक अलाह तौबा क़बूल कंदड़ महिरबान आहे। केॾी वॾी हिकिड़ी असांजे लाइ सोच जी ॻाल्हि आहे न। क़ुर पाक पढ़ूं था पर सम्झूं कोन था, सम्झूं था अमल कोन था कयूं। हाणे इनखे आयत खे ख़तम था कयूं, वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ा। वेल आहे उन्हनि सभिनी लाइ, हर माण्हू लाइ जेको गिला कंदड़ आहे ऐं ॿिए जो ऐब ॻोल्हींदो आहे, है न। वैलुन लफ़्ज़ जेको आहे क़ुर पाक में कम 73 भेरा आयो आहे। अॼु माना असां वैल जी माना सम्झीसीं न, 73 जेके आयतूं आहिनि उन में कम से कम इहो लफ़्ज़ असांखे पको थी वियो, छो वैल जी माना त कढणी ज़रूरत आहे छा का? हीअ वैल लफ़्ज़ ई सिंधी आहे, वेल आहे गिला कंदड़ लाइ, बसि इहो सम्झी छॾिजे। इन में तजवीद जो पार्ट आहे पढ़ण जो, त हिनखे कीअं बहितर करे पढ़िजे। छो जो तनवीन जॾहिं बि ईंदी आहे त पोइ उनमें नून साकिन अची वेंदी आहे, त उनजो कानून हूंदो आहे पढ़ण जो, तजवीद असां अॻिते हली ॾिसंदासीं। उन खां पोइ अॻिते हलूं था पिया, अल्लज़ी जमअ मालन व अद्दद। वेल आहे कंहिंजे लाइ? जेको हर उन माण्हू लाइ जेको हमज़ करे, लुमज़ करे। उहे केरनि? जेको जमा मालऊं व अद्दद, उन जंहिं माल गॾु कयो ऐं उहो ॻणे ॻणे रखियईं। यानी अगेन माल गॾु करण जी ॻाल्हि आहे, कमाइण जी ॻाल्हि कोन्हे का, कमाइण जी का पाबंदी कोन्हे। अल्लज़ी जो लफ़्ज़ जेको आहे माना उहो जेको
असां सम्झी आहियूं मुज़कर लाइ हूंदो आहे ठीकु जमा जमा करणु असांखे सिंधी लफ़्ज़ आहे इहो बि जमा माना जमा कयो पास्ट में ठीकु आहे माना जेको कमाई जमा कई उन खां पोइ अदद हीउ जेको अचे थो न आइन सां थींदो अदद अदद जो मतिलबु छा आहे इहे ॿ लफ़्ज़ आहिनि इहे अद हिकिड़ो लफ़्ज़ आहे अदद अदद हू अदद हू हे लिखे पिया न अदद हू छा आहे अटैच्ड प्रोनाउन आहे इहो ज़मीर आहे मुतसिल माना गॾियल आहे हिन सां इहे ॿ आहिनि माना अदद हू हिननि जी माना छा थींदी अदद माना ॻणियो असां तइदाद न ॻणींदा आहियूं घणो तइदाद आहे हिन जो 16 हिन जो 20 अदद ॻणबो आहे न घणा अदद थिया सिंपल सॼी सिंधी माना हिन में कहिड़ो लफ़्ज़ आहे जेको सिंधी न आहे अदद हू छा थींदो उनखे ॻणियो हुनखे ॻणियो उनखे जेको माल जमा कयईं ॻणियो उनखे उन नोटनि खे हाणे जेका हिन खां पहिरीं सूरत पढ़ी आया आहियूं सूरत 102 अलाह तकासुर उन लाइ बि इहो न जेके ॻणण वारा आहिनि उहे ॻणण वारा कहिड़ा हुया अलाह तकासुर हे माण्हू पाण में घणाई जी हर्स अञा घणो अचे त जमा कयूं अञा अचे त जमा कयूं अव्हांखे भुलाए छॾियो आहे छा भुलाए छॾियो आहे हता ज़ुर्तुमल मकाबिर तव्हांजो वञी क़बरुनि खे पुॻियो आहे इहो क़बर मौत भुलिजी थी वञे न सॼो क़यामत भुलिजी थी वञे न इन हर्स में ऐं ॿियो इहा अॻे ज़िक्र करे चुका आहियूं त दौलत हुजणु या कमाइणु जाइज़ तरीक़े सां यकीनन बिल्कुलु जाइज़ आहे कारोबार करे कमायो अञा पैसा वधीक कमायो जाइज़ आहे फ़र्क़ु छा आहे फ़र्क़ु आहे त उहो खीसे में थो पवे उन सां दिलि कहिड़ी ॻाल्हि सां आहे माना खीसे में थी पए या उहो असांजे दिलि में आहे जेकॾहिं खीसे में आहे ख़र्च करण जे लाइ बि आहे त ठीकु आहे खीसे में पियो आहे तव्हां उहो इस्तेमालु थिए थो ठीकु आहे या जेकॾहिं दिलि में हुयो छो ॻणण लाइ जमा करे रखियो त पोइ ख़राबु दिलि में न हुजे इहो या सभु अन माल हू अख़लद 3 नंबर आया था त या सभु माना सम्झणु माना तूं छा सम्झियो तूं कहिड़ी ॻाल्हि कई छा थो भाए हिकिड़ो हूंदो आहे ज़न बि चइबो आहे माना हिकिड़ो सम्झणु हुनखे त ग़लति या सही पर ज़न थींदो आहे न सिंधी में बि ज़न चइबो आहे इहो ज़वाद ज़ालिम जे चवंदा हुन सां लिखण लाइ हीअ या सभु माना सम्झणु या भाइणु अन्न इहो असां सभिनी खे ख़बर आहे अन्न माना त थींदो आहे त इन न आहे इन माना बेशक हीअ आहे अन्न अशद अल्लाह इलाहा इल्लल्लाह अन्न उहो जिते ईंदो आहे कलमे में ठीकु आहे हाणे आयो छा इहा सभु माना सम्झणु हीउ छा आहे माल हू में घणा लफ़्ज़ थींदा हिनखे ब्रेक कयो माल हू माल माना माल दौलत माल हू माना हुन जो माल हाणे माल जेके तर्जुमो दौलत कंदासीं न त पोइ हिन जो तर्जुमो छा थी वेंदो माना हुन जी दौलत सिंधी में वरी हुनजो दौलत वरी मोनस थी वेंदी पर माल जेको आहे उहो मुज़कर आहे माल हू हुन जो माल दौलत जा छा चऊं हुन जी दौलत हुन जो दौलत न चवंदा आहियूं इन करे इहे छा हूंदा आहिनि इहे लफ़्ज़ी मोनस मुज़कर हूंदा आहिनि इहे हक़ीक़ी न हूंदा आहिनि इहे लफ़्ज़ी हूंदा आहिनि फ़क़ति अरबी में बि ईअं आहे ऐं अंग्रेज़ी में बि ईअं ई आहे कंट्री खे शी चइबो आहे कंट्री शी त न आहे ही आहे शी त न आहे कंट्री लिखिबो शी लिखिबो अहिड़े नमूने सां अन माल हू अख़लद हू वरी त छा थो अचे अख़लद हू ईअं माना सवली थींदी हाणे अख़लद जी माना अची वञे न उहा माना हू माना उन जो अख़लद जी माना अबदी रखंदो अख़लद न हुम फिया ख़ालिदून माना जन्नत में सदाई रहण वारा हूंदा अख़लद चइबो आहे सदाई रहण खे यानी त हूअं त असांखे ख़बर आहे त सदाई रहिबो किथे क़यामत में जॾहिं थी वेंदी उन खां पोइ माण्हू जन्नत में वेंदो या दोज़ख में वेंदो पर पोइ ॿियो मौत न ईंदो न उते सदाई रहण वारी ज़िंदगी आहे अलाह असांखे नसीब करे इंशा अल्लाह ताला त ही जेको छा आहे जेको माल जमा थो करे ॻणे ॻणे रखियो थो पियो उहो छा थो सम्झे उहो सम्झे थो या सबूत उहो सम्झे थो पियो त संदसि माल हमेशह लाइ ज़िंदा रखंदो हुनखे पर इहो माल ॼण माण्हू मञंदो ई कोन भई हुन वटि ई पियो हूंदो माल अथसि त पोइ पंहिंजी ज़िंदगी कंदा वठी ईंदो छा जेके घणो माल हूंदो उन घणी ज़िंदगी आहे छा उहो सम्झंदो इहो जेको माल जमा करण वारो आहे उहो इहो सम्झे थो त जेको आहे भाईंदो आहे त पोइ मां सदाई रहंदुसि बसि मूंखे माल आहे
का मूंखे कुझु कोन थींदो। अल्लाह पाक छा थो चए? कल्ला, हरगिज़ न। वो छा तो इहा कल्ला थी वई, माना हुनजो इनकार अची वियो। कल्ला, हरगिज़ न, इहा सोचो नहीं ग़लत आहे। वो छा तो चए अल्लाह पाक? लयुंबज़न्न, हाणे लयुंबज़न्न फिल ख़तम, ज़रूर उछलाइबो ख़तम में। हाणे ही ॻाल्हि थी हुनजी सोच जी नफ़ी थी वई, कल्ला। पोइ अल्लाह पाक पंहिंजी ॻाल्हि थो करे, लयुंबज़न्न फिल ख़तम, हुनजो नतीजो छा निकिरंदो? ज़रूर उछलाइबुसि हुतम में। अल्लाह पाक फरमाए तो उनको ॾिसो त हुतम में छा आहे, पोइ इहो ईंदो। हाणे हिते ॾिसो लयुंबज़न्न जेको लफ़्ज़ आहे न, इन में ही लाम, हिनखे चइबो आहे लाम तौकीद। लाम तौकीद, असां सिंधी में चवंदा न ताकीद करणु, पक सां। अल्लाह पाक छा थो चए? हरगिज़ इहा ॻाल्हि न आहे, पक सां उछलाइबुसि हुतम में, लयुंबज़न्न। हाणे हिन में ॾिसो, ही आहे नून साकिन। हिते लयुंबज़न्न, ही नून आहे न, त नून का हरकत कान्हे न, माना ही नून साकिन आहे, हरकत काई कान्हे न, न फतह, न दम, न कसरा, न तनवीन, कुझु बि कोन्हे, कुझु बि कोन्हे। ॾिसो था, नून साकिन आहे। नून साकिन खां बाद छा आई आहे? बा आई आहे। ॾिसो था, नून साकिन बाद बा अचे त छा थींदो? उन ते हिकिड़ो कानून लॻंदो, उहो तजवीद में ईंदो। तजवीद जो कानून अॻिते हली ॾिसंदासीं। हाणे माना था कयूं, अल्लाह पाक जॾहिं इहो चयो, पोइ छा चई? वमा अदराक मल हुतम, ऐं छा सम्झो तो या छा सम्झी? हक़ीक़त में अञा मां हिनखे बहितर करे लिखां त सा सम्झाई, छा सम्झियो तो। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ुर पाक लथो आहे न, त ही क जॾहिं आई आहे, का साम्हूं वारे इस्तेमालु थींदी आहे। क थींदी आहे कंहिंजे लाइ? साम्हूं वारे लाइ। हिकिड़ो सेकंड होल्ड कंदासीं। मां क्लास में आहियां, सॉरी, सेमा ज़रूर कयां थो फोन। हासिल कंहिं दोस्त कम अज़ कम छुबेरा फोन कई, अल्लाह आलम चए थो ॾाढी ज़रूरी आहे, मूंखे फोन कजांइ जल्दी, अल्लाह से ख़ैर कंदो। ठीकु। वमा अदराक मल हुतम, ऐं छा सम्झी त हुतम छा आहे? अल्लाह पाक पाण ई ॿुधाए थो वरी त हुतम छा आहे। उहो थो चए अल्लाह पाक नारुल्लाहिल मूक़द, यानी अल्लाह जी बाहि ॿारियल। नार असांखे ख़बर आहे, या नार कूनी बरदम सलामत अला इब्राहिम, ए नार, ए बाहि ढकी थी वञे, जेका थधी थी वञे इब्राहिम अलैहिस्सलाम ते। ठीकु आहे। त अल्लाह पाक चए थो हीअ नारुल्लाहिल मूक़द, उहा हुतम छा आहे? अल्लाह जी बाहि आहे ॿारियल। पोइ वरी अल्लाह पाक अञा उन जी एक्सप्लेनेशन थो ॾे, अल्लती तत्तलिउ अलल अफ़िदा, उहा छा थींदी? उहा जेका पहुचंदी दिलनि ते। हाणे इनखे थोरो सम्झूं था पिया ॿिनि आयतुनि खे गॾे करे। हाणे इहा एक्सप्लेनेशन कंहिंजी आहे? हुतम जी आहे। ही नारुन, ॾिसो इस्म जेकॾहिं लिखिजे, नार माना बाहि नालो आहे न, त हीअ असां इस्म खणी आयासीं त कीअं लिखियोसीं? नारुन। हाणे इहा बि मुअनिस आहे, हालांकि हिन में ता कोन्हे का, अॻियां ता कोन अथसि, ता मरबूता, पर हीअ छा आहे? मुअनिस आहे। नार मुअनिस आहे, बाहि। ठीकु थियो। त अहिड़ा लफ़्ज़ काफ़ी आहिनि जंहिंमें ता मरबूता न हूंदी, तॾहिं बि उहे मुअनिस हूंदा। उसामा लफ़्ज़ आहे, असां हमज़ा लिखंदा आहियूं, मर्द जो लफ़्ज़ आहे, हुन में ता मरबूता आख़िर में ईंदी आहे, पर उहो मुअनिस न आहे। ठीकु थियो। त अहिड़े नमूने सां उहे लफ़्ज़ आहिनि, उहे बि असां सिखंदासीं इंशा अल्लाह ताला। नारुन छा आहे? दम ते न आयो न, ही इस्म आहे। अच्छा, नारुन माना बाहि, मुअनिस थियो। ठीकु आहे। 146 भेरा आयो आहे क़ुर पाक में नार। उन खां पोइ अल्लती, इहो बि मुअनिस आहे। ॾिसो वाङणाई कलर में आई, अल्लती माना उहा जेका, मुअनिस। ठीकु आहे। तत्तलिउ माना पहुचंदी, अलल अफ़िदा, अला माना ते, दिल, अफ़िदा दिल खे चइबो आहे, दिलनि खे। अफ़िदा बि मुअनिस आहे, ता मरबूत आहे हिन में। ठीकु। त ही 11 भेरा, या ही 68 भेरा। तव्हां ॾिसो त अॼु केतिरा लफ़्ज़ सिखियासीं। ॾिसो केतिरा लफ़्ज़ असां सिखी वियासीं। हाणे ही जेके आहिनि नारुन 146, अल्लती 68, अफ़िद 11, ही टई मुअनिस आहिनि, तॾहिं हुन में आहिनि, ही हिन जी माना बि लिखी पई आहे। ठीकु थियो। हाणे अचूं था पिया अल हुतम, जेकॾहिं अंग्रेज़ी में चऊं त इहा थींदी आहे करशर, जीअं न करशर हुजे, चूरा चूरा करण वारी, उहा बाहि आहे। किथे किन मुफ़सरनि लिखियो आहे त इहो चोथे तबिके जी बाहि आहे, माना दोज़ख जो, जन्नत जा तबिका आहिनि न,
दोज़ख जा तबका चौथों तबको दोज़ख जो अल्लाह कहिड़ो बि तबको हुजे छा भला कोई बस असांखे अल्लाह सां को दुआ घुरणु खपे त अल्लाह पाक हिन शइ खां बचाए जीअं अल्लाह पाक दोज़ख अज़ाब खां बचाए बस कहिड़ो बि असांखे अल्लाह को अल्लाह अजरनी मिनन नार सदाई घुरणु खपे बस हाणे उन बाहि जो अञा ज़िक्र हले त पियो आख़िरी जेको आयत खां ॿई ॿ आयतूं आहिनि बाक़ी ॿ अल्लाह पाक उन लाइ चए थो पियो हुतम लाइ इनहा अञा साॻी बाहि जो ज़िक्र थो हले अलैहिम मुसद बेशक उहा मथनि दर बंदि कयल आहे यानी हिकिड़ी त बाहि आहे उहा छा आहे दर बंदि कयल माना ईअं सम्झे कि किथे बंदि करे छॾिजे जे निकिरण जी वाह न हुजे बाहि बि हुजे पर कंहिंखे निकिरण जी वाह बि न हुजे पोइ छा थींदो फायर अचे त माण्हू भॼंदो न हेठि पर दर बंदि थियल हुजनि फायर बि अचे त पोइ छा थींदी माण्हू जी हालत सिधी सही बर्निंग आहे न पोइ त नुक़सानु आहे न पोइ वयल आहे न इहो आख़िरी आयत आहे फी अमदिम मुमद्दद ड्रिगनि थंभनि में हाणे माना जेल जा बि थंभा हूंदा आहिनि मथे उतो बि माण्हू कुझु न कुझु चढ़ी करे भॼी निकिरी सघनि था पिया न हिकिड़ो असां आम दुनिया जी ॻाल्हि कयूं फी अमदिम मुमद्दद थंभा भितियूं थंभनि सां लॻल आहिनि बाहि ऐं सभु बंदि थियल आहे कंहिंखे गुंजाइश कोन्हे निकिरी वञण जी इमाद चइबो आहे थंभे खे इमादुन वरी असां अलॻि लिखंदासीं छा लिखंदासीं इमादुन पढ़ी सघे थो इमाद पर अॼु खां पोइ हिकिड़ी प्रैक्टिस हुजे इस्म जॾहिं खणूं उनखे असां दमतन में करे लिखूं पढ़ूं बि इमादुन इमादुन हिकिड़ो थंभो आहे अमद माना इहे थंभा थी डिघा थंभा मुमद्दतिन हिन में तजवीज़ जो मरहलो उहो बि ॾिसूं था पिया हाणे अॻिते हलूं था पिया जेको चए थो पियो इन्हा अलैहिम मुसदतुन फी अमदिम मुमद्दद वल्लाहु अलम न कंहिं जन्नत ॾिठी आहे न कंहिं दोज़ख ॾिठी आहे इहो सिर्फ़ु तसवुर आहे इंसान खे हिन तसवुर में ख़ौफ़ में अची करे इन्हनि शयुनि खां परे भॼणु खपे जंहिंजी अलाह चए थो पियो न कयो जंहिंजो नुक़सानु आहे दुआ घुरूं था पिया अलाह सां असां सभु दुआ घुरूं आज़नल्लाहु बिहा अल्लाहुम्मा अजरनी मिनन नार बिफज़लिक या अज़ीज़ या गफ़्फ़ार बिहुर्मति सय्यिदिल अबरार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा दुआ घुरिजे अलाह पाक खां पोइ हाणे तजवीज़ जो पाठ करे इंशाअल्लाह ताला ख़तमु कयूं था पिया हिते त जॾहिं असां चयोसीं त वैलुल लिकुल्ल त ही वैलुन जेको लिखियल आहे उनखे जॾहिं तनवीन आहे न हीअ इनखे में नून लिकल हूंदो आहे त हिन में जॾहिं खोले करे लिखबो त छा थींदो वैलुन लिकुल्ल वैलुन लिकुल्ल माना ही नून साकिन अची वियो ठीकु आहे ऐं लाम हिते आहे हिनखे हिन सां गॾाइणो आहे हाणे हिन ॿिन्ही खे गॾु पढ़णो आहे न त हिन में नून साकिन आहे हिन खां पोइ लाम आयो आहे त पोइ छा थींदो असां वटि कानून आहे यरमलून हिन में 6 खणनि 2 4 6 लाम हिन में अची वियो त लाम जॾहिं हिन में अची वियो त इहो इदगाम कामिल थींदो आहे हिननि 2 अखरनि ते 6 मां ही जेके 2 अखर आहिनि हेडरा इन्हनि ते छा थींदो हिननि 6 ते इदगाम थींदो आहे यरमलून छाजे लाइ आहे इदगाम लाइ आहे सॼा 6 ई अखर छाजे लाइ आहिनि इदगाम माना मिलाइणु पर हिकिड़ो हूंदो आहे इदगाम नाक़िस ॿियो हूंदो आहे इदगाम कामिल त ही 2 अखर जेके आहिनि छा थींदो ही लाम आहे न इदगाम कामिल थींदो इदगाम कामिल थींदो त गुनू न ईंदो ठीकु माना पोइ छा पढ़बो हिन वैलुन खे हिन सां कीअं मिलाइबो त नून इदगाम जे करे कामिल आहे न किरी पवंदो ख़तमु थी वेंदो पोइ छा पढ़बो हिनखे ही किरी जो पवंदो त पोइ पढ़बो हीअं वैलुल कुल्ले नून ख़तमु थी वियो वैलुल कुल्ले इहो छा थियो इदगाम कामिल ऐं हिन में गुनू न थियो कामिल में गुनू न थींदो आहे हुन खां पोइ चऊं था हीउ जेको ॿियो कहिड़ो थींदो हुमज़तिल मज़ा हाणे हिन में तव्हां ॾिसो साॻी तरह सां हुमज़तिन करे लिखबो हिनखे हीअ तनवीन आहे न हुमज़तिन नू ऐं पोइ लुमज़ सां गॾाइबो नून साकिन खां पोइ लामा यरमलून जो क़ाइदो इदगाम कामिल गुनू न थींदो हुमज़तिन मां नून ख़तमु थी वियो पढ़बो छा हुमज़तिल मज़ा अॼु इदगाम कामिल अलहमदुलिल्लाह सम्झी अचणु खपे रा हूंदो बि ईअं ई थींदो ठीकु थियो त ही 2 अखर आहिनि रा ऐं लाम इहे यरमलून जा अखर आहिनि पर इहे 2 छा कंदा आहिनि इदगाम कामिल 2 अखर फ़क़ति
पोइ अचे थो मालम व अदद कंहिं माल घणी घणी रखिया ई न इन में छा हुयो मालन हीअ तनवीन आहे न ॾिसो ही तनवीन खे मालन त नून साकिन थियो उन खां पोइ वाव आहे हाणे ही अचे थो वरी यरमलून हाणे हिन में ॾिसो तव्हां त ही वाव अछो आहे माना ही वाव जेको आहे उहो हिननि में नथो अचे माना ही इदगाम त थींदो पर छा थींदो इदगाम में नाक़िस इन में छा अल गुना माना गुने सां गॾु थींदो हिन छा थींदो आवाज़ गुनो थींदो ऐं नक मां निकिरंदो हुनखे पढ़िबो कीअं मालम जीअं त लिखियो पियो आहे मालम हिकिड़ी दफ़ा असां मालम ठीकु थियो उन खां पोइ हीअ ते हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे कहिड़ो अमद फी अमदिम मुमद्दद ठीकु आहे हाणे हिनखे खणी हलूं हिते अमदिन ठीकु थियो पोइ छा थींदो नून साकिन अमदिन खां पोइ मीम आहे न हिते त वारी साॻियो मीम जो जेको आहे उहो ईंदो यरमलून वारो त मीम हिन में लिखियलु आहे अछे में रा ऐं लाम में कोन्हे ठीकु आहे माना इदगाम में नाक़िस थींदो गुने सां गॾु ऐं आवाज़ छा थींदो गुने सां निकिरंदो पोइ छा पढ़िबो हिनखे अमदिम मुमद्दद अमदिम मुमद्दद ठीकु थियो त हीअ जेके 4 अखर आहिनि यरमलून जा उहे छा आहिनि इदगाम में नाक़िस ऐं आवाज़ नक मां इहे 4 अखर 6 मां इदगाम में नाक़िस लाम ऐं रा इदगाम कामिल ठीकु थियो ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे हिते लयुम्बज़न हिन में कहिड़ो कानून ईंदो हिन में पहिरियों ॾिसो छा थींदो ठीकु नून साकिन बद छा आयो आहे बा ई आहे उहो अचे त पोइ छा थींदो बा ईंदी त छा थींदो नून खे फेराए मीम पढ़बो पोइ कीअं पढ़बो लयुम त नून ख़तम थी वियो हिते मीम अची वियो नून जे बजाए आयो लयुम ब आवाज़ छा थींदो हिते बि गुनो थींदो ऐं इहो आवाज़ गुनो कंहिं मां निकिरंदो नक मां पोइ छा पढ़बो लयुम्ब ठीकु थियो इहो छा थियो इहो इक़लाब आहे इक़लाब माना चेंज करणु ठीकु थियो हुन खां पोइ अॻिते हलूं था पिया अंब यादि करणु खपे अंब इक़लाब लाइ अंब अलिफ नून बे मों अंब पढ़ंदा आहियूं हाणे हीउ ॾिसो हीउ असां लफ़्ज़ आहे हिकिड़ो अल्लज़ी सॉरी हीउ अल्लज़ी इहो मुज़कर आहे वरी वाहिद बि आहे उहो जंहिं असां पहिरियों करे आयासीं 268 पहिरां लफ़्ज़ इहो आयो आहे अल्लज़ी अल्लती मुअन्नसा वाहिदा उहा जंहिं 68 भेरा अल्लज़ीन जमा ऐं उन्हनि जिन कम से कम 810 भेरा इहो आयो आहे माने असांजा घणा अखर थी विया तक़रीबन 1000 खां मथे असां इहे अखर सम्झी वरितासीं यादि रखणु खपे त इन्हनि टिनी खे छा चइबो आहे इस्म आहिनि इहे सभई इहे इस्म जो क़िस्म आहे इहे सभु मबनी आहिनि ऐं मबनी छा हूंदो आहे त यानी हिन क़िस्म जे इस्म ते एराब तब्दील न थींदो आहे जिते बि तव्हां ॾिसंदो क़ुर पाक में त अल्लज़ी लिखियल ई हूंदो ॿिए कंहिं नमूने तव्हांखे अल्लज़ी नज़र न ईंदो ही अल्लती ई हूंदो अल्लज़ीन पूरे क़ुर में वञो 800 भेरा लिखियल आहे तव्हां हिन जी ज़ेर ज़बर जेकॾहिं चेंज करे वञो त महिरबानी करे ॾिसो काथे चेंज थियल आहे त ग्रुप ते पोस्ट कयो हिते ही अल्लज़ीन ईअं लिखियल न आहे हिन जेका अल्लज़ीन लिखियल आहे अल्लज़ीनुन लिखियल आहे अल्लज़ीन लिखियल आहे या अल्लती यु लिखियल आहे कोई बि ॾिसो हिन आख़िरी अखर ते हिननि ते सुकून आहे हिन ते नून ते फतह तव्हां ॾिसो इहो ईअं ई रहंदा ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन त असां पंहिंजो सेशन ख़तमु कयूं था पिया ऐं पोइ वागुरु त अलाह पाक खां त अलाह पाक पंहिंजे रहम करम सां असांखे जेको सिखियो सिखारियो क़बूल फरमाए ऐं इन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वटि सी नेम साहब चओ त पोल करायूं न त ख़तमु कयूं जज़ाकल्लाह खैर